कारपोरेट फार्मिंग, केनालनि ऐं मैदनी वसीलनि ते धाड़नि ख़िलाफ़ जलसे आम ऐं दुनिया जे मज़लूम क़ौमनि ऐं तबक़नि जे सगारे आवाज़ रसूल बख़्श पली जी 7वीं वरसी अवामी तहरीक तरफ़ां 21 जून 2025 ते जुंगशाई लॻ रसूल बख़्श पली जे जनम भूमि ॻोठ मंगर ख़ान पलीजो में मल्हाई वई। मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जी क़यादत जलसे आम में शिरकत कई। सिंधियाणी तहरीक तरफ़ां रसूल बख़्श पलीजे खे इंटरनेशनल तराने जे धुन ते परेड वसीले सलामी ॾिनी वई। सिंधी गर्ल्स स्टूडेंट तहरीक तरफ़ां क़ौमी गीतनि ते रसूल बख़्श पलीजो खे सक़ाफ़ती भेटा पेश कई वई। जलसे आम में अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत तरी, सिंधियाणी मरकज़ी सदर उमरा समूह, अवामी तहरीक जे मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कात्यार, लेखक शुआब ओस्तो, समाजी अॻवान ख़ुदा ॾिनो शाह, दानिश्वर जामी चांडियो, अवामी वर्कर्स पार्टी जे कामरेड बख़्शल थलो समेत मुख़्तलिफ़ अॻवाननि मैदनी वसीलनि ते कब्ज़नि ऐं मौजूदा सियासी सूरतहाल ते मौक़िफ़ पेश कयो वियो। अॻवाननि चयो त रसूल बख़्श पली जे समूरी हयाती सिंध जे क़ौमी हक़नि लाइ जदोजहद कंदे गुज़ारी। रसूल बख़्श पली जो दुनिया जे मज़लूम क़ौमुनि ऐं तबक़नि जो सगारो आवाज़ु आहे। हुननि चयो त मुल्क जूं मज़लूम क़ौमूं कारपोरेट फार्मिंग ऐं केनाल मनसूबनि खे रद्द कनि। मुंहिंजो लिखियो लाहो तने सां, मुंहिंजो लिखियो सामियणनि सां, जोगी ॿिया बि घणा सामी ॿिया बि घणा, जोगी ॿिया बि घणा सामी ॿिया बि घणा। तकरीला सठो कजे समाजी अॻवान अदा खुदारिनू शाह त पाण अची पंहिंजा ख़्यालनि जो इज़हार करे। अदा खुदारिनू शाह। एहतराम अवामी तहरीक जा सदर वसंत थरी साहिब, स्टेज ते वेठल अवामी तहरीक जा अॻवाणो, मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जा अॻवाणो, सहाफ़ी, लेखक ऐं हिन पिंडाल में मौजूद हज़ारनि जे तादाद में मुंहिंजूं भेणूं ऐं भाइरो, अस्सलाम वालेकुम, जीए सिंध। अॼु पाण सभु रसूल बख़्श पलीजे साहब जी 7वीं वरसी जे मौक़े ते हिते गॾु थिया आहियूं। पलीजे साहब जे वफ़ात खां पोइ मुसलसल ई वरसियुनि जो सिलसिलो थींदो रहियो आहे, जिते अची सभु सिंध दोस्त, वतन दोस्त, हिन मुल्क जे पोरियत माण्हुनि जा हमदर्द माण्हू, जदोजहद कंदड़ माण्हू, लिखंदड़ माण्हू हिते गॾु थियनि था। पोइ हितां उत्साह वठी पंहिंजे पंहिंजे माग मोटी वञनि था। इन ई हवाले सां अॼु पलीजे साहब जे तॾे ते जुंगशाई में ही वॾो इज्तिमा अवामी तहरीक जे दोस्तनि कयो आहे, उनखे ख़राज तहसीन तो पेश कयां। अवामी तहरीक डिघे अरसे खां वठी सिंध जे मालकीअ जो केस पलीजे साहब जे सरबराही में या उन खां पोइ मुसलसल विढ़ी रही आहे ऐं उन में जेको हुन कारनामो सर अंजाम ॾिनो आहे त उन्हनि पंहिंजी तंज़ीम खे बि मुनज़म कयो आहे ऐं सिंधी सां जेके ज़ियादतियूं, जेके ज़ुल्म थियनि पिया, जेके नाइंसाफ़ियूं थियनि पियूं, उन्हनि खे बि वाइखो कयो आहे। इक़्तिदार आला ते जेके वेठल माण्हू आहिनि उन्हनि खे ऐं सिंध जे माण्हुनि खे ऐं पाकिस्तान जे माण्हुनि खे हर वक़्तु इहो पैगाम ॾिनो आहे। अॼोके वरसी जे मौक़े ते पाण ॾिसूं था
त सॼी सिंध तबाह लॻी पई आहे। अॼोको जलसो मनसूब कयो वियो आहे सिंध जे ज़मीननि ते वालार कारपोरेट फार्मिंग जे नाले सां सिंधियुनि खां ज़मीन खसण जी जेका साज़िश कई वई आहे उन जे लाइ उन खे ख़तमु करण लाइ उन मनसूबे खे, ऐं ॿियो केनालनि वारो मनसूबो जेको गुज़िरियल जुलाई जे महीने खां शुरू थियो आहे, ऐं सिंध जा माण्हू सबूरे तबिके फ़िक्रनि जा माण्हू सरापा एहतजाज ॾियनि त केनाल न ठहणु ॾींदासीं, केनाल न ठाहिया वञनि, सिंध जो पाणी बंदि न कयो वञे, सिंध जूं ज़मीनूं नीलाम न कयूं वञनि। पर हिन वक़्त जा हुकुमरान जेके मुल्क ते क़ाबिज़ थी चुका आहिनि, जेके सिंध खे पंहिंजी कानूनी था सम्झनि ऐं पंहिंजी अबेदारे जी जागीर था सम्झनि, उन्हनि जे अॻियां न आइन जी हैसियत आहे, न कानून जी हैसियत आहे, न अवामी एहतजाजनि जी हैसियत आहे। हो इन्हनि सभिनी खे मलिया मेट करे दर दर रोज़ाना नवां फ़ैसिला आणे सिंध सां साज़िशूं करे रहिया आहिनि। ऐं अॼोके हिन मौक़े जे हवाले सां हिकिड़ो इक़बाकी कराची जूं ज़मीनूं त अॻे ई नीलाम थी चुकियूं आहिनि। तव्हांजी महिरबानी, तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो, दावत ॾिनी, ऐं तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां। तव्हांजी जिदोजहद में इनशाला तव्हां सां गॾु रहंदासीं। तकरीर लाइ सॾु कजे थो सुप्रीम कोर्ट जे सीनियर वकील ऐं नामवर लेखक एडवोकेट शहाब ओस्ते साहब जन खे त अचनि ऐं तकरीर कनि। एडवोकेट शहाब ओस्तो साहब। रोल प्ले कयो आहे। पलीजो साहब, मां अॼु पलीजे साहब ते इन करे ॻाल्हाईंदुसि जो मूं पहिरों दफ़ो पलीजे साहब जे इन जमम भूमि में बि आयो आहियां ऐं पलीजे साहब जे मज़ार जे मथां बीठो आहियां। सो मूंखे इहा इजाज़त ॾियो त मूं अॼु पलीजे साहब ते ज़रूरु पंहिंजी जेका मुंहिंजी ख़िराज अक़ीदत आहे पेश कयां। मूंखे ख़बर आहे त सिंध में हिन वक़्तु तमामु घणा मसइला आहिनि, पर हिकिड़े अज़ीम माण्हूअ खे भेटा ॾियण बि असांजो फ़र्ज़ु आहे। मां सम्झां थो त पलीजो साहब जेको आहे उहो सिर्फ़ु सियासतदान या हिकिड़ो इनकलाबी अवामी लीडर न हुयो। पलीजो साहब हिकिड़ी घण रुखी शख़्सियत हुई। पलीजे साहब जी जेकॾहिं माण्हू स्टडी करे, ऐं जेतिरो मूंखे पलीजे साहब सां मिलण जो इत्फ़ाक़ थियो त मूंखे हमेशह पलीजो साहब हिकिड़ो उस्ताद लॻंदो हो, टीचर, ऐं हमेशह आइडियाज़ ते ॻाल्हाईंदो हुयो। नई सोच जी, दुनिया जे नवनि वहकरनि जी हिकिड़ो मॉडर्न माण्हू हुयो जंहिंजी तमामु वॾी गहरी नज़र हुई कंटेम्पररी हिस्ट्री ते बि ऐं फ्यूचर ते बि। ऐं न सिर्फ़ु गहरी नज़र हुई पर उन सां गॾोगॾु उन्हनि वटि जामिया सोल्यूशन्स बि हुया। ऐं उनजी जेका टीचर वारी हैसियत आहे मूंखे हाणे बि नज़र अचे थी। पूरी सिंध में मां सम्झां थो त पलीजे साहब जा फॉलोअर्स ऐं पलीजे साहब जा स्टूडेंट्स, शागिर्द तव्हांखे हर जॻह ते मिलंदा। सिर्फ़ु सियासी पार्टियुनि में न, तव्हांखे ब्यूरोक्रेसी में बि मिलंदा, तव्हांखे वकीलनि में बि मिलंदा, तव्हांखे प्रोफेशनल्स में बि मिलंदा, इवन तव्हांखे सीनियर जजिस में बि मिलंदा। मूंखे यादि आहे पलीजो साहब 2013 में मूं पलीजे साहब सां हिकिड़ी मुलाक़ात कई। सो मूंखे चयईं त मां लंडन वियुमि ऐं उते फ़लस्तीनियुनि जी कॉन्फ्रेंस में मूंखे घुरायऊं। सो मूं तकरीर में चयो त जीअं तव्हां जलावतन आहियो ईअं मां बि जलावतन आहियां। फ़र्क़ु सिर्फ़ु इहो आहे त मां अदब में लिटरेचर मुंहिंजी दुनिया हुई, मां उतां जलावतन थी सियासत में अची वियो आहियां। त पलीजो साहब बेसिकली हिकिड़ो तमामु वॾो, मां सम्झां थो त क्रिटिक हुयो, नक़ाद हुयो, लिटररी अंडरस्टैंडिंग शायदि ई सिंध में कंहिं माण्हूअ जी दुनिया जो लिटरेचर
ऐं ख़ासि तौर ते शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते त साईं खे महारत हुई। सो जॾहिं असां कलाकु ॾेढ कचहरी कईसीं त मूं रिक्वेस्ट कई त मूंखे हाणे तव्हां शाह साहिब अची ॿुधायो। मां हैरान थी वियुसि त वेठे वेठे सुर मारवी सॼो जो सॼो उते असांखे पढ़ी ॿुधाई ऐं यकीन कयो त सहर तारी थी वियो। पलीजर साहिब जी जेका ॿी असां सभिनी ते महिरबानी आहे त साईं पब्लिक स्पीकिंग में आर्ग्यूमेंट्स में ख़ासि तौर ते हिकिड़ो नओं ट्रेंड पैदा कयो। असां सभिनी खे मां घटि में घटि ज़ाती हैसियत में मञण लाइ तयारु आहियां त मूं पलीजर साहिब खां सिखियो त टेलीविज़न ते वेही या पब्लिक प्लेसिस ते पब्लिक डायलॉग जेको आहे सो उन में कहिड़े तरीक़े सां इंतिहाई अहम मामलनि ते बहस कजे, साम्हूं वारे खे कन्विंस कजे ऐं बहितरीन दलील ॾेई हिकिड़ो नओं रायआमा पैदा कजे। तव्हांखे यादि हूंदो त MQM वारनि सां पलीजो साहिबु वेंदो हुयो टेलीविज़न ते ऐं लिटरली जीअं सिंधीअ में चवंदा आहिनि उनजा धुआं कढी छॾंदो। सो पलीजर साहिबु असांखे घणो कुझु ॾिनो आहे ऐं सची ॻाल्हि इहा आहे त अॼु असांखे पलीजर साहिब जे ॾिनल इन्हनि सभिनी तोहफ़नि जे करे जेका सघ पैदा थी आहे, जेका सिंध में तव्हांखे हिन वक़्तु एनर्जी नज़र थी अचे ऐं असां रिसेंटली जेको सिंधूअ खे बचाइण वारी तहरीक में जेको सभिनी उन में क़ौम परस्त, उन में साञामंद, उन में वकील, पूरी सिंध हारी नारी मज़दूर सभु निकितासीं ऐं असां साबित करे ॾेखारियोसीं त सिंध मुतहद आहे। कुझु बि थी पवे तव्हां सिंध ते धाड़ो नथा हणी सघो। ऐं तव्हां ॾिठो त पहिरियों दफ़ो सिंध जे अवाम सिर्फ़ु जेको आहे सो फेडरल गवर्नमेंट सां महाज़ाराई न कई, सिंध फेडरल गवर्नमेंट सां गॾोगॾु सिंध जी हुकूमत, पंजाब जी हुकूमत ऐं उनखां पोइ एस्टेब्लिशमेंट सभिनी खे शिकस्त ॾिनी। सिंधू बची वियो पर असांजूं ज़मीनूं अञा टारगेट ते आहिनि। तंहिंजे करे असां सभिनी खे, मुंहिंजी सभिनी दोस्तनि खे जेके स्टेज ते वेठा आहिनि, गुज़ारिश आहे त उहा ॿधी जेका असां रिसेंटली सिंधू बचाइण वारी तहरीक में ॾेखारीसीं, सभु पंहिंजा जेके ज़ाती ऐं जेके नज़रियाती ऐं जेके ॿिया मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा असांजा जेके जाइज़ जेकॾहिं कोई इख़्तिलाफ़ बि आहिनि त उहे असांखे हिन वक़्तु दरगुज़र करणा पवंदा। असांखे मुतहद थियणो पवंदो छाकाणि त सिंध जेको आहे हिन वक़्तु उहा हदफ़ ते आहे। ॿियो को न कुझु कोन बचियो आहे पाकिस्तान में। सिंध ई वाहिद हिकिड़ो सूबो आहे जितां हिननि खे सभु कुझु मिले थो। बलोचिस्तान में हथियार खयूं वेठा आहिनि, KP में हथियार खयूं वेठा आहिनि, पंजाब हिननि खां संभालजे कोन थो। तंहिंजे करे असांखे सिंध खे बचाइणो आहे छाकाणि त सिंध जी हुकूमत जेका आहे उहा बज़ाते ख़ुदि जेको आहे हिन वक़्तु धरतीअ ते धाड़ो कारपोरेट फार्मिंग, कारपोरेट फार्मिंग, कारपोरेट फार्मिंग। कायदे इनकलाब मोहतरम रसूल बख्श पलीजे साहब जी 70 वर्सीअ जे मौक़े ते खेसि मुख़्तलिफ़ गीतनि जे गुलदस्ते जे तौर ते भेटा पेश करण लाइ सिंधियाणी तहरीक ऐं सिंधी गर्ल्स स्टूडेंट तहरीक जूं भेनरूं खेसि भेटा पेश कंदियूं ऐं उहो टेबलो पेश करण लाइ मां सॾु कंदसि सिंधियाणी तहरीक ऐं सिंधी गर्ल्स स्टूडेंट जी भेनरुनि खे त उहे अचनि ऐं खेसि भेटा पेश कनि। सिंध जो हारी नारी ॻोल्हे थो, जिए पलीजो सदा जिए, जिए पलीजो सदा जिए, रसूल बख्श पलीजो, रसूल बख्श पलीजो। तकरीर लाइ सॾ थो कजे अवामी जमहूरी पार्टी जे मरकज़ी सदर अदा नूर नबी राहूजो साहिब जिन खे त पाण अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। पली साहब जी 70 वर्सीअ जे मौक़े ते असीं अवामी जमहूरी पार्टी पुराणे ज़माने में जीअं यूरोपी मुल्कनि ऐं अमरीका गॾिजी आफ़ीमी क़ौम बनायो हो,
त सिंधी नौजवान ऐं सिंध जे ख़ुसूसी तौर ते मिडिल क्लास खे मवाली बनाइण लाइ ऐं उन दौर में जेको चीन में लिखियो वेंदो हो त 3 ऐं 5 स्टार होटलनि जे ॿाहिरों पब्लिक पार्क जे पारां त चीनी ऐं कुतनि जी अंदरि इजाज़त ते मना आहे त ईअं साॻी साज़िश सिंधी क़ौम ख़िलाफ़ कई पई वञे। सिंध जो नौजवान जेको हर अवल दस्ते तौर ते सिंध जे समूरनि वसीलनि ऐं सिंध जे वजूद जी जदोजहद में ऐं उन लड़ाई में शामिल शरीक आहे उनखे मफ़लूज करण लाइ मवाली बनाए थो वञे। अचो त पलीअ साहब जी हिन 7वीं वरसीअ जे मौक़े ते सिंध जे समूरनि मसइलनि ऐं सिंध जी समूरी फुरलुट उनखे पंहिंजो मौज़ू बनायूं, उन ते पहिरें सुजाग थियूं ऐं गॾियल जदोजहद जा बुनियाद रखूं। महिरबानी। जी हसन। और कारपोरेट फार्मिंग के नाम पर पंजाब के मज़ारों की जमीनें भी इन्होंने ठेकेदारों को, नए लाठियों को, नए जागीरदार तबके को लाट की हैं। और आपको मैं ये खुशखबरी बताना चाहता हूं कि पंजाब में 4 जगह पर, जहानिया में, कच्चा खूह में, चांदनी चौक में, ये नए अलाटी जमीन पर जब कब्जा लेने आए तो पूरे गांव की औरतें, बच्चे, मर्द खड़े हो गए और उनको कोई जमीन पर कब्जा नहीं करने दिया गया। और ये हमने तय किया, पाकिस्तान किसान राब्ता कमेटी की मेंबर 30 तंजीमों ने इन कारपोरेट फार्मिंग के लाठियों को चीजें लाई, लोग इकट्ठे हुए, उनके ऊपर गोलियां चलाई। ये खुराक लेने वालों को, कातल करने वालों को अमन का ये नॉमिनेट करना चाहते हैं। ये नॉमिनेशन वापस लें। हम इस नॉमिनेशन की शदीद मुखालफत करते हैं। ट्रंप कातिल है, अमन का दाई नहीं है। हम उसको, ये जो ईरान में कर रहे हैं, उसकी शदीद मजम्मत करते हैं। और पलीजो साहब जिंदा होते तो सबसे पहले इसी से बात करते कि हम ईरान के साथ हैं, हम गजा के साथ हैं, और हम मिलकर साम्राज्य कुफ्तों को शिकस्त देंगे। मैं बड़ा खुश हुआ साजिद साहब जब आपने अपनी करारदादें पढ़ी और उन करारदादों में आपने खुलकर इस जंगी जुनून की मजम्मत की, खुलकर ईरानी अवाम की हमायत की, खुलकर गजा फलस्तीनियों की हमायत की। और इस मसले पर हम सब एक हैं, हम इनके खिलाफ जदोजहद को जारी रखेंगे। आखिरी बात मैं ये करना चाहता हूं कि अवामी तहरीक ने जिस तरीके स्टेज ते वेठल असांजो साथी वसंत थरी साहब, अवामी तहरीक जो मरकज़ी सदर, ऐं उनजी सॼी क़यादत, ऐं पिंडाल में वेठल हज़ारनि जे तइदाद में धरती जा वारसो, आशको और साथियो जीएसन। असीं अॼु मोहतरम रसूल बख्श पलीजे खे भेटा ॾियण जे लाइ गॾु थिया आहियूं। यकीनन कंहिं अॻवान जो विछोड़ो, उहो अॻवान जेको उन तहरीक जो बानी हुजे, उन तहरीक जो रूह रवां हुजे, उन तहरीक खे जला बख़्शींदड़ हुजे, उन जो विछोड़ो ॾुखोईंदड़ हूंदो आहे। पर इहा सियासी तहरीकनि जी सघ हूंदी आहे, इहा सियासी तहरीकनि जी हिम्मत हूंदी आहे त उहे उन ॾुख खे ताक़त में तब्दील कंदियूं आहिनि ऐं उहा ताक़त पंहिंजे नतीजा वठण ताईं जारी रहंदी आहे। ईअं ई अॼु तव्हां 7वीं वरसीअ ते गॾु थिया आहियो ऐं आऊं बरमला चवां थो त रसूल बख्श पलीजो साहब बाअमल सियासतदान ऐं बाअमल सियासतदान हुजण सां गॾु बाइल्म दानिश्वर बि हो। उन जी तकरीर, उन जी तहरीर, उन जी कयल जदोजहद सॼी सिंध में हुन जो जेको सियासी नुक़्ते नज़र आहे, हुन जी जेका सियासी लाइन आहे, उन जी हुन न रुगो तबलीग कई आहे, पर हुन सिंध खे उन्हनि सभिनि बलाउनि खां महफ़ूज़ रखण जी कोशिशि कई आहे जेके सिंध खे बछूं वियूं आहिनि। जॾहिं सिंध ते, सिंध जी रवादारी ते सवाल अचे थो, जॾहिं सिंध में अरबें रुपयनि जी इन्वेस्टमेंट सिगरेट जे खोखनि ते उहा इनक़िलाबी शाइरी लिखी हुई जेका सॼी सिंध में रिधम बणिजी गूंजे थी। हिन जदोजहद जो क्रेडिट उन माहिरनि ॾांहुं, भेनरनि ॾांहुं वञणु घुरिजे जेके जॾहिं जदोजहद जे मैदान ते हलियूं आहिनि त उन्हनि जा रत हाणे पेरनि जा निशान उन्हनि रोडनि ते मौजूदु आहिनि।
हिन जदोजहद जो क्रेडिट उन नौजवान साथियुनि ॾांहुं वञणु घुरिजे ऐं वञे थो जिन खे पंहिंजे महबूबाउनि पंहिंजे वननि जे गरम भाकरनि मां छिने टार्चर सेलनि में ऐं दारुनि जे हवाले कयो वियो। हीउ जदोजहद जो क्रेडिट उन्हनि ॾांहुं थो वञे। हीउ जदोजहद उन्हनि जी जदोजहद आहे ऐं हिन जदोजहद जा वारिस ऐं मालिक उहे आहिनि। हींअर कारपोरेट फार्मिंग जे नाले ते ज़मीननि जी वालार कंदड़ केर आहिनि ऐं उन अजीब ड्रामा था कनि। मूंखे त हैरत थींदी आहे पीपल्स पार्टीअ वारनि ते, केॾी महिल रोअनि वेठा, केॾी महिल खिलनि वेठा, केॾी महिल नचनि वेठा। असीं था चऊं तव्हांजो सदर आसिफ अली ज़रदारी दलाली कंदे इक़्तिदार जे ख़ातिर कुर्सी जे ख़ातिर सिंधू दरिया जो सौदो करे आयो आहे। हे नचनि बीड़ा। असीं था चऊं तव्हां सिंध जे ही जबल, ही सॼो ज़रखेज़ जबल जेको कंहिं दौर में हिते कलमती गबोल ही पलीजा ही मुख़्तलिफ़ ज़ातियुनि जा माण्हू माल चारींदा हुआ, हिननि जा वस हूंदा हुआ, ही इलाइक़नि जा वारिस हूंदा। अॼु तव्हांजो किंझर तव्हांजे पेरनि जे हेठां पियो निकिरे। अॼु तव्हांजूं सभु डंडूं ऐं ढोरा तव्हांजे पेरनि हेठां पिया निकिरनि। ही वरी तीर बचाइनि, डांस कंदा वतन, असीं बचाया आहियूं। छा बचाया आहियो? तव्हीं दरिया जी सौदेबाज़ी करे आया आहियो ऐं वरी नचो था। तव्हीं ज़मीनूं नीलाम कराया आहियो, वरी नचो था। नचनि छाजे लाइ था? नचनि हिन जे लाइ था त हिननि खे आसरो मिलियो आहे त असीं जेतिरी वधीक दलाली कंदासीं ओतिरो वधीक इक़्तिदार मिलंदो। उन्हनि खे यादि रखी छॾणु खपे हीउ अॼोको न रुगो अॼोको ऐवान पर सिंध जूं सभु सियासी जमायतूं इहो वाज़े थियूं कनि असीं दरिया जे मामले ते कंहिं सूरत में का बि सौदेबाज़ी न कंदासीं। भले मिरियम बिजेट रखे असां 12 ॾींहं अॻु में रोड बंदि कयो आहे, हाणे उनखां वधीक रोड बंदि थी सघनि था। ऐं ज़मीननि जो कारपोरेट फार्मिंग जो मामिलो आहे उहो त वज़ीर आला जे हथ में आहे। कंहिंखे था ड्रामा ॾेखारियो ऐं सवेरे ॻाल्हि करे वियो पंजाब जो दोस्त मुंहिंजे साम्हूं वेठा आहिनि आमद राजे जा माण्हू, उन्हनि बि उहा साॻी जुरत कई आहे। उन्हनि पंहिंजे ज़मीननि ते कंहिंखे अचणु न आहे ॾिनो ऐं न ई अचणु ॾींदा। उनजे करे आउं ॻाल्हि खे मुख़्तसिर कंदे वरी इहा ॻाल्हि ज़रूरु करणु चाहींदुसि। असांजो नुक़्ते नज़र अलॻि थी सघे थो पार्टियुनि जो, असांजी हिकमत अमली अलॻि थी सघे थी पार्टियुनि जी, असांजी जदोजहद जा तरीक़ेकार अलॻि थी सघनि था पार्टियुनि जा, पर संघरूं त साॻियूं आहिनि, ज़ंजीरूं त साॻियूं आहिनि, पेर कड़ियूं त साॻियूं आहिनि, हथ कड़ियूं त साॻियूं आहिनि, ज़मीननि ते कब्ज़ा कंदड़ धुरियूं त साॻियूं आहिनि। उनजे करे सिंध खे ज़रूरत आहे त जिन नुक़्तनि ते बीह सघूं था जेतिरो बि गॾु बीह सघूं था। जेकॾहिं एहतजाज में गॾु नथा बीह सघूं त हिक ॿिए जे लाइ रवादारी वारो, हिक ॿिए जे लाइ प्यार वारो, हिक ॿिए जे लाइ एतिराम वारो रवैयो हूंदो जेको असांजे वॾनि जी जदोजहद जी तरीक़ेकार रहियो आहे। छो जो पलीजो साहब सिंध क़ौमी इत्तेहाद जो हिसो रहियो, पलीजो साहब एंटी ग्रेटर थल केनाल कमेटी जो हिसो रहियो। उनजे करे अचो त सिंध खे बचाइण जे लाइ मुनज़म जदोजहद करियूं। छो जो मूं गुज़िरियल प्रोग्राम में बि इहा ॻाल्हि कई हुई, ऐं अॼु बि चवां थो त पलीजे साहब जेके 3 वॾा कम कया आहिनि उन्हनि सिंध खे हिकिड़ी नई जदोजहद जा अंदाज़ ॾिना आहिनि। उन कारूं झर जी कोलण खे इहा हिमत ॾिनी आहे त उहो झंडा खणी नारा हणी रोडनि ते सियासत करे सघे। हिन मुर्दार जागीरदार समाज में, हिन गुलाम ज़रई समाज में, ऐं हुन मुंहिंजे ॻोठनि जे उन पोड़ियत खे हारीअ खे उहो जज़्बो ॾिनो आहे त उहो अॻवानी वारो किरदारु अदा करे सघे। ऐं हुन आलमी अदब मां उहो सॼियूं शयूं खणी आयो आहे ऐं उनखे एॾो ख़ूबसूरत लहजे में हुन माण्हुनि में लाथो आहे जेके माण्हू पंहिंजी ॻाल्हि था सम्झनि, जेके माण्हू पंहिंजे दर्द जो दरमान था सम्झनि। छो जो हिन ॿुधायो आहे माण्हुनि खे त मानी कोन्हे का तव्हां वटि, उन लाइ रुॻो रड़ियूं करणु सभु कुझु कोन्हे का, पर उहा मानी खसींदड़, उन मानी ते कब्ज़ो कंदड़नि खे जेसि ताईं पंहिंजी धरती तां तड़े न कढंदासीं तेसि ताईं असांजी निजात न थींदी। उनजे करे असांजी निजात जदोजहद में आहे, असांजी निजात क़ौमी इत्तेहाद में आहे। अचो गॾिजी पंहिंजे दरिया जे तहफ़ुज़ लाइ, पंहिंजे ज़मीननि जे तहफ़ुज़ लाइ गॾियल जदोजहद करियूं। साथ सलामत जीअसि। हाणे आऊं तकरीर जे लाइ गुज़ारिश करियां थो सिंध हाई कोर्ट बार एसोसिएशन के जनरल सेक्रेटरी मोहतरम इसरार चांग साहब के, तो वो अची पंहिंजे ख्यालन जो इज़हार करे। इसरार चांग साहब। दरियाले विड़ो जो शहरल विड़ो जो जोत बरंदी रहे रात टरंदी रहे, बाख जी साख मां अज ॾेई थो वञा,
अॼु चई थो वञा मध रेटे जियां नेठ सिंधूअ मथां उभरंदो साथियो। मां चई कंदकोट जा जेके ज़िला आहिनि उहे धाड़ेलनि जे हवाले कया विया आहिनि। ॿिए पासे लाड़काणो डिवीज़न में जेके लाड़काणे डिवीज़न जूं बार्स आहिनि उहे पोयनि केतिरनि ई ॾींहंनि खां वठी बदअमनी जे ख़िलाफ़ एहतजाज करे रहियूं आहिनि ऐं उते कोर्टनि जो कारवां ठप लॻो पियो आहे। ऐं पोयनि कुझु ॾींहंनि में जेके लाड़काणे डिवीज़न जे अंदरि वाक़िया थिया आहिनि, अचरज जी ॻाल्हि आहे त उन्हनि सभिनी माण्हुनि में जेके उहे ज़ाहिर थिया आहिनि ॾोहारी, उहे सभु जा सभु या त पुलिस वारा हुया या पुलिस वारनि जा सहूलियतकार हुया। ॿिए पासे असां जूं ज़मीनूं कॾहिं बैरिया टाउन जे नाले में, कॾहिं DHA जे नाले में, कॾहिं ॿियनि मामलनि जे नाले में मुख़्तलिफ़ माण्हुनि जे मुख़्तलिफ़ कंपनीज़ जे हवाले कयूं थियूं वञनि। सिंध जो पाणी कारपोरेट फार्मिंग ते मां पोइ थो अचां। सिंध जो पाणी जेको 1859 खां वठी असां खां खसियो पियो वियो, हाणे 6 कैनालनि जे नाले में ऐं कारपोरेट फार्मिंग जे नाले में जेको रहियल सहियल पाणी आहे उहो बि असां खां खसियो थो वञे। केॾीमहिल अरसा एक्ट में तरमीम करे ऑर्डिनेंस आणे ऐं असांजे पाणी ते धाड़े हणण जी कोशिशि कई थी वञे त केॾीमहिल ॿिया के मामला करे ऐं सिंधियुनि खां पंहिंजे जीवन जो जेको ज़रियो आहे, असांजो जेको दरिया आहे, उहो असां खां खसण जी कोशिशि कई थी वञे। पर सिंध जे माण्हू हमेशह मज़ामत कई आहे ऐं हाणे बि मज़ामत करे थो पियो, अॻिते बि मज़ामत कंदो। कारपोरेट फार्मिंग सिर्फ़ ज़मीननि जो मसइलो न आहे। इहा शइ सम्झणु खपे त SIFC जे अंडर जेके प्रोग्राम अचनि था उन्हनि में न सिर्फ़ असां खां असां जूं ज़मीनूं कारपोरेट फार्मिंग जे नाले ऐं ग्रीन इनिशिएटिव जे नाले में खसियूं वेंदियूं, पर असांजा जबल, असां जूं जेके सियाहती ऐं सकाफ़ती मर्कज़ आहिनि, असां जूं ढंढूं, असांजा ढोरा, असांजी मादनियात, मतिलबु त असांजे ज़िंदा रहण जे लाइ जेका बि शइ ज़रूरी आहे उहे सभु जूं सभु असां खां खसियूं वेंदियूं। ऐं उहे ज़मीनूं जेके कारपोरेट फार्मिंग जे नाले में ॾिनियूं वेंदियूं उहे कंपनीज़ जे हवाले हूंदियूं। उहे जेका बि ॿाहिरां मशीनरी ईंदी उन ते को बि टैक्स उन्हनि खां वसूल न कयो वेंदो ऐं उहे पाबंद न हूंदियूं त उते कमु कंदड़ जेके माण्हू हुजनि उहे हितां जा लोकल हुजनि। ही पंहिंजी जेका बि फिरौनियत आहे इन मां निकिरी अचनि, बजाए उन्हनि मज़लूम माण्हुनि खे जेके पंहिंजे वजूद जी जंग विड़ी रहिया आहिनि उन्हनि खे क़तल कनि, उन्हनि जे ख़िलाफ़ केस दाख़िल कनि, उन्हनि जे ख़िलाफ़ बर्बरियत जो मुज़ाहिरो कनि, पंहिंजो क़िबलो दुरुस्त कनि। न त पोइ ॿी सूरत में जीअं सिंध जे ॿारनि मां असां हिननि इस्टेब्लिशमेंट जा जेके वफ़ादार ऐं इस्टेब्लिशमेंट जा जेके खाटू पुट हुया, जेके चमचा हुया, उन्हनि खे धिके ॿाहिरि कढियो आहे। ईअं सॼी सिंध मां हिननि खे असां धिके ॿाहिरि कढी छॾींदासीं, पोइ हिननि खे लिकण जी जाइ बि न मिलंदी। आख़िर में अवामी तहरीक जो हमेशह इहो रहंदो आयो आहे तरीक़ेकार त उन्हनि जो क्राउड जेको आहे उहो तमामु घणो पुरजोश हूंदो आहे, पर अॼु मूंखे उहा जोश ख़रोश नज़र नथो अचे। आख़िर में ॿ टे नारा हणाईंदुसि, सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे भरपूर नमूने सां उन्हनि जो जवाबु ॾियनि। कैनाल समूरा, हथ मथे करे सभु दोस्त, कैनाल समूरा, कैनाल समूरा, सिंधु ते धाड़ो, सिंधु ते धाड़ो, धरती ते धाड़ो, कारपोरेट फार्मिंग GSN। तकीर जे लाइ गुज़ारिश कजे थी अवामी वर्कर्स पार्टी जे वफ़ाक़ी सेक्रेटरी मोहतरम बख्शल थलो साहब जिन खे त अचनि ऐं तकीर कनि। लोड साम्राज खे ठाहे को नओ निज़ाम जो चङो चवे अवाम, ही निज़ाम आ ख़राब, इनकलाब इनकलाब। कौन रसूल बख्शपली जी 7वीं वरसी जे मौक़े ते जुंगशाही में थींदड़ हिन अवामी शानदार मेड़ाके खे ऑर्गेनाइज़ करण ते अवामी तहरीक खे सोग सलाम। हिन हेॾी वॾी तादाद में असांजी भेनरूं अंबड़ियूं, असांजा पोरियत भाइर शरीक थिया आहिनि, इन्हनि सभिनी खे सोग सलाम। जिए सिंध, जिए पोरियत, जिए असांजो दरिया, जिए पूरी दुनिया जो पोरियत अवाम। रिवायत बरक़रार रखी आहे अवामी तहरीक पंहिंजे इनकलाबी लीडर खे शायाने शान भेटा ॾियण जी।
ऐं हिकिड़े अहिड़े वक़्त में जॾहिं चौधारी असांखे अंधोकार आम माण्हू खे आम अख खे नज़र थो अचे, अंधोकार जंगियूं आहिनि, पाड़े में जंग लॻल आहे असांजे, बुख बदहाली आहे, बेरहम फुरलुटा, हुकुमराननि खे आलमी साम्राज्य खे रुगो वसीला नज़र था अचनि, मिनरल्स माइंस कदा था वतन, ऐं हिन मुल्क जा चङा मुड़ुस जेके चढ़िया बीठा आहिनि, थैंक यू, उहे वरी लिखी पढ़ी ॾेई करे अचनि था पिया त असां वटि वसीला जाम अथव, अचो सीड़पकारी करियो, तेल गैस जेको बि खपेव, कापर खपेव, रिकॉर्डिंग सेंडक खपेव, दरिया खपेव, जबल खपनि, असां तव्हांखे खपाए ॾियण लाइ तयारु आहियूं। ॼण हिननि जे पीउ जा हा, ॼण हिननि ठाहिया, इहो हिननि जो हिसाब किताब आहे। किराए ते मुल्क हलाईंदा रहिया आहिनि, अॼु ताईं अंग्रेज़नि वांगुरु असांखे हलाइनि था पिया, ग़ुलाम कयूं हलाइनि था पिया। अब छा आहे, अब कर्ज़ो लाहींदासीं, अब असां कोन खयो कर्ज़ो, असांखे माइक्रो फाइनेंस बैंकूं बि ॾेई असांखे तव्हां तबाह कयो आहे, असांखे कर्ज़ जी ज़रूरत कहिड़ी, कर्ज़ खयां तव्हां ऐं ॾे आम माण्हू थो, इनडायरेक्ट टैक्स आम माण्हू ते, बुख बदहाली अचे त नहीं आम माण्हू ते, इज़ी पैसा जैज़ कैश में पैसा ट्रांसफर करे करे को पोरियत रोज़ानो कमाईंदड़ उन ते बि टैक्स, बाक़ी PIA खपाईंदा केरु वठंदो, फौजी फर्टिलाइज़र वठंदी, इदारा खपाईंदा तबाह बि पाण कनि, पब्लिक जा इदारा वरी प्राइवेट ॾियनि उन्हनि खे बि पाण, IPPs खे आवाम जो पैसो ॾेई बिना कंहिं हिसाब किताब जे हिकिड़े खीसे में हथ सां पैसो ॾियनि था, ॿिए खीसे सां पंहिंजे खीसे में विझी था छॾनि, असां अहिड़ा जा तहिड़ा। ही बाबा धोकार केसि ताईं हलंदो, तव्हां असांखां ज़मीनूं बि, हिकिड़ो त बुख बदहाली त अॻ में ई आहे, बीमारियूं बि आहिनि, कर्ज़ बि आहिनि, मथां बदमनी ॾिनी अथव, पोइ छा आहे त असां हाणे पोइ तव्हांजे पेरेंटां ज़मीन बि खसंदासीं। अब चरिया हूंदासीं पर एॾा बि न आहियूं जो तव्हां जिन टकसाट खे, तव्हां जिन हराम पाइनि खे न सम्झूं। असांजा वॾा असांखे सभु गुर ॾेई विया आहिनि त हे हाथी जा ॾंद आहिनि, हिननि जा खाइण जा हिकिड़ा, ॾेखारण जा ॿिया, हिननि जी जमहूरियत बि कूड़ी, हिन जी इस्लाम दोस्ती बि कूड़ी, हिन जी अवाम दोस्ती बि कूड़ी। अॼु कल्ह पियो चवे मलिक असद सिकंदर पार्लियामेंट में, चए असांजे वॾे GM सैद खे हारायो, अब असद सिकंदर GM सैद खे कोन हारायो, बाबू गुलाम सिंह रसूल बख्श पली जेके कोन हारायो, वारे जे चांडियन सरदारनि कोन हारायो हैदर बजतोई खे। इहा तव्हांजा ड्रो हुयो या रियासत हुई, बाक़ी आम माण्हू आहे, हिननि जा लीडर ईअं कोन हाराए सघंदा। सिंध आख़िरी ॾींहं ताईं तव्हां सां विढ़ंदी, तव्हांजे रियासती बयानीअ सां विढ़ंदी, तव्हांजे हर ड्रो सां विढ़ंदी। अॼु सियासी कारकुननि ते तव्हां FIR था कयो, शागिर्दनि ते FIR था कयो, अड़े बाबा ज़ोरी ज़ोरी पाण खे साबित कयो मुंहिंजो कंहिं सियासी तंज़ीम सां वास्तो कोन्हे, इहो टेरर तव्हांजो कोन हली सघंदो। उस्तादनि ते FIR आहिनि, मोरे जे वाक़े खे बुनियादु बणाए हिन रियासत अञा टेरर वधायो आहे, ऐं आम माण्हू परेशान थी वियो आहे त यार को दगी कोन्हे, को रस्तो ई कोन निकिरंदो। पर असां था चऊं पली जे साहब जी जेका जदलियाती अखि हुई, जेका मार्क्सी अखि हुई, जेका साम्राज मुखालिफ़ अखि हुई, उहा ओतिरो कोन ॾिसंदी जेतिरो नज़र थी अचे। इहे इनकलाबी अॻुवाण घणो कुझु ॾिसंदा हुआ। वो जो तुझसे अहद वफा इस्तवार करते हैं, इलाजे गर्दिशे लेलो नहा रखते हैं, उहे चवंदा हुआ बाबा ताक़त तव्हां आहियो, ताक़त को जर्नल कोन्हे, को जागीरदार कोन्हे, को सरमाएदार कोन्हे, तव्हां हर शइ जा ख़ालिक आहियो। सलाम आहे हिन जहनुम जहिड़ी ज़िंदगी में असां पोरियत जी मुंहुं ॾे थो, जीअं गालिब चयो न, सुबह से शाम करना लाना है जुए शीर का,
अहिड़े रोज़ानो हिकिड़ी जंग आहे उन जे मथां रोज़ानो हिकिड़ो बुख बदहाली जो एटम बम आहे कर्ज़नि जो एटम बम आहे हू उतां बची पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे थो सियासी थिए थो इनकलाबी थिए थो इंसानियत जा आला क़दुरु पाण वटि संभाले थो मां सम्झां थो अहिड़ी भेनरुनि अहिड़नि पोरियतुनि खे केर बि शिकस्त कोन थो ॾेई सघे पंहिंजूं ज़मीनूं मोटाईंदासीं दरिया खे ख़तरा घणा आहिनि असांजे सिर्फ़ु कैनाल कोन्हनि डैम आहिनि दरिया खे पॉल्यूट करणु आहे पर पंहिंजो दरिया बि बचाईंदासीं पंहिंजो लाड़ बि बचाईंदासीं दरिया जो वहकिरो बि बचाईंदासीं असां सां पूरी दुनिया जो इंसान गॾु बीहंदो असां सां पूरी दुनिया जा माहौल दोस्त माण्हू गॾु बीहंदा ही जेके हराम खोर मथां चढ़िया बीठा आहिनि इहे छंडिजी वेंदा इन जो मामिलो बीहण जहिड़ो कोन्हे त ही ऊंदाही ॾिसी डिॼो न ही ऊंदाही ॾिसी मायूस न थियो ही ऊंदाही कबर वारी ऊंदाही कोन्हे मां जे पेट वारी ऊंदाही आहे जितां नओं सिज वरी पैदा थींदासीं त नयो जहान ॾिसंदासीं असांजे मुआसिर सफ़र में हो साथी त माणींदा मंज़िल पंहिंजा ढोल ढाटी ही त रुगो सिंध जे अवाम कारपोरेट फार्मिंग जे ख़िलाफ़ थोरा पेर खया आहिनि असांजे वकील दोस्तनि पंहिंजा पेर खया आहिनि जंहिंजूं इहे हासिलातूं आहिनि सलाम आहे उन्हनि दोस्तनि खे बि पर असांजो हारी किथे घिड़ियो आहे अञा हिन तहरीक में असांजो मज़दूर किथे घिड़ियो आहे असांजी हिन तहरीक में ही वॾनि वारनि वारी फौज पलीजो साहब जंहिंखे चवंदो उहा अञा किथे घिड़ी आहे सुना है वो जंग हो भी चुकी जिसमें रखा नहीं हमने अब तक कदम तारीख़ जो फैसलो असांजे हक़ में आहे हक़ जो फैसलो असां सिंधी माण्हू चवंदा आहियूं हक़ मौजूद सदा मौजूद माना को लहर लोॾो कोन्हे हक़ खे सच खे तव्हां बातिल भले चढ़िया बीठा हुजो असांजे मथां पर असांखे ख़बर आहे त को ही जर्नेल सुभाणे जॾहिं न हूंदा ही मलिक रियाज़ जहिड़ा जागीरदार जॾहिं न हूंदा ही लंजार जहिड़ा पैदागीर जॾहिं न हूंदा ही सरदार मीर पीर जॾहिं न हूंदा तॾहिं बि असां हूंदासीं असां तव्हांजे कड़े ते न आहियूं तव्हां असांजे कड़े ते आहियो असां तव्हांजे करे न आहियूं तव्हां असांजे करे आहियो सो असां रहणा आहियूं हक़ वागे रहणा आहियूं ऐं तव्हां सां पलांद कंदासीं ऐं अॻियां पुठियां सभु पलांद कंदासीं असांजो नौजवाननि में ॿ ॻाल्हि खुटायां थो असांजो नौजवाननि में ख़ुदकशी जो अंग वधंदो थो वञे इंतिहा पसंदी जो आहे भेण बसि मुंहिंजी आख़िरी ॻाल्हि आहे इंतिहा पसंदी जा रुझान वधंदा था वञनि अड़े बाबा बुख बदाली मोबाइल फोन बाबे न वठी नी चाचे न वठी नी ॿिया मसला अड़े पंहिंजो सिर खणी सघो था त तव्हां त वॾा मोर्चा करे सघो था वॾा इनकलाब आणे सघो था सियासी थियो हौसलो कयो ही राति गुज़री वञणी आहे हिन मामले में कुझु कोन्हे असांखे विञाइण खां कुझु कोन्हे ही हुकुमरान जेकॾहिं झोक वांगे बि असांखे कोहंदा न असां हिकिड़ो लतीफ़ वांगे वरी ॼमंदासीं 400 सालनि ताईं मज़ाहिमती जिदोजहद खे वरी जारी रखंदासीं उन ख़्याल खे जिदोजहद जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद मरकजी सीनियर नायब सदर मोहतरम नूर अहमद कातियार साहब जन खे त पाण अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि मोहतरम नूर अहमद कातियार साहब साथी असांजा अदीब असांजा दानिश्वर शाइर ठटे जा सहाफ़ी दोस्त मकली जा सहाफ़ी दोस्त जुंगशाई जा सहाफ़ी दोस्त ऐं असांजूं पिंडाल में वेठल बहादुर भेनरूं अवामी तहरीक जा साथियो जीए सिंध जीए सिंधियुनि जी सिंध जीए कायद इनकलाब मोहतरम रसूल बख्श पलीजो साहब आऊं सब खां पहिरीं तव्हां समूरनि भेनरनि खे ऐं समूरनि भाइरनि खे इहा जस्तो ॾियां ऐं सलाम थो पेश करियां त तव्हां हर साल वांगुरु हर भेरे पंहिंजा ख़र्च करे फंड फोड़ियूं करे महीननि जा महीना कम करे चाकींगूं करे पेनाफ्लेक्स लगाए हिन हज़ारनि जे तइदाद में गॾु थी पंहिंजे महबूब कायद मोहतरम रसूल बख्श पलीजो साहब खे जेका सलामी पेश कयो था जेका भेटा पेश कयो था इन ते आऊं तव्हांखे सभिनी खे सलाम पेश करियां थो
साथियों, वक़्तु इंतहाई टाइम इंतहाई थोरो आहे ऐं असांजे कुझु साथियुनि खे अञा ॻाल्हाइणो आहे। वक़्तु तमामु घणो थी चुको आहे। पलीजे साहब ते जखरो जस खरो ॿिया मिड़ई मीर मिटी इन खमीर असुल हुई एतिरी। पलीजे साहब ते अञा घणो ॻाल्हाइणो आहे। जेको लिखियो वियो आहे उहो आउं सम्झां थो त उहो थोरो लिखियो वियो आहे। अञा पलीजे साहब जा घणा पासा आहिनि जेके ॻाल्हाइबा, जिन ते लिखबो। ही जेका मुसलसल जदोजहद जंहिंमें असांजे साथियुनि ॻाल्हि ॿोल कई, आऊं उन भेनरुनि खे सलाम थो पेश करियां त जॾहिं पहिरीं पहिरीं शुरूआत में कारपोरेट फार्मिंग जी ॻाल्हि थी ऐं उन में शुरूआती तौर ते BBC ते उन जूं स्टोरियूं आयूं ऐं उन खां पोइ के हिकिड़ी सिंधी अख़बार जिदोजहद करियूं ऐं पोइ चऊं त असांखे का कुर्सी मिले ऐं वरी का वास्कोटी सुभाए वेठा हुजूं। असां चयो त ही असांजे धरती जो केस आहे। जेका वाट असांखे पंहिंजे क़ाइद मोहतरम रसूल बख्श पलीजे ॾसी आहे, उहा वाट सही साबित कंदासीं। अॼु केरु थो चए त रसूल बख्श पलीजो साहब असां खां जुदा आहे, जिस्मानी तरह जुदा आहे, पर ही तव्हां हज़ारनि जे तादाद में भेनरूं, ही भाइर, ही हर एक असांजो ॿार, हर एक असांजी मां रसूल बख्श पली जो आहे। असांजो हारी रसूल बख्श पली जो आहे। असांजी भेण रसूल बख्श पली जो आहे। असां हिन गद्दारनि खे हिकिड़ी बि असांजी मां, हिकिड़ी बि असांजी भेण, हिकिड़ो बि असांजो भाउ ज़िंदा आहे, उहो जदोजहद कंदो, उहो विढ़ंदो ऐं पंहिंजी धरती बचाईंदो। तव्हांजी महिरबानी जी सिंध। ऐं हिन पिंडाल में ऐं स्टेज ते वेठल समूरनि दोस्तनि खे सलाम। जीए सिंध, जीए रसूल बख्श पली जो, ऐं जीए सिंध ऐं मुल्क समेत समूरे दुनिया जे मज़लूम तबक़नि ऐं मज़लूम क़ौमुनि जी जदोजहद ऐं मज़ाहिमत। मां मुबारकूं ॾियां थो अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक जे समूरनि साथियुनि खे, भेनरुनि खे, जो हर साल जीअं हिन साल बि हिन हेॾो शानदार मेड़, इनक़िलाबी जज़्बे सां सरशार मेड़ ऐं हिन मुल्क में गासिब ऐं सिंध दुश्मन ऐं मुल्क दुश्मन कारपोरेट फार्मिंग ऐं नाजायज़ केनालनि जे ख़िलाफ़ अॼोके हिन शानदार मज़ाहिमती मेड़ जो इनकाद कयो आहे। ही मेड़ जिते सिंध ऐं मुल्क जे ऐं पंहिंजे दौर जे हिकु अज़ीम इनक़िलाबी उस्ताद ऐं सूहे रसूल बख्श पलीजे खे, हुन जी ज़िंदगीअ खे, हुन जे फ़िक्र खे, हुन जे पंध खे, हुन जे वजूद खे ऐं हुन जे ख़्वाबनि खे, हुन जे ख़्वाबनि जी साबिया जे पंध खे ख़िराज तहसीन पेश करण लाइ हे मेड़ को ठाहियो आहे। उते अॼोको ही मेड़ पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट ऐं उन जे दलाल हुकूमतुनि ऐं कुवतुनि के ख़िलाफ़ हिकिड़ी वॾी ललकार बि आहे। ही मेड़ हर साल जॾहिं अचिबो आहे त मूंखे ईअं महसूसु थींदो आहे त रसूल बख्श पलीजे जे ख़्वाबनि जी दुनिया, छो त रसूल बख्श पलीजे जो ख़्वाब रुगो सिंध लाइ कोन हो, रसूल बख्श पलीजे जो ख़्वाब रुगो पाकिस्तान लाइ कोन हो। ही उहो इनक़िलाबी उस्ताद ऐं सूहो हो, रहनुमा ऐं राबर हो, जंहिंजा ख़्वाब सॼी इंसान ज़ात लाइ हुआ, दुनिया जे समूरनि मज़लूम क़ौमुनि ऐं मज़लूम तबक़नि ऐं मज़लूम इंसाननि जे लाइ हुआ। उन त ही मूंखे मेड़ हर साल ईअं लॻंदो आहे त जंहिं क़िस्म जी दुनिया, जंहिं क़िस्म जी मुतबादिल दुनिया, जंहिं क़िस्म जो समाज, जंहिं क़िस्म जो इंसान रसूल बख्श पलीजे ऐं दुनिया जे वॾनि
ॿियनि इनकलाबी उस्तादनि सोचियो, उनजा ख़्वाब ॾिठा, उनजे साबियाउनि लाइ लोचो, अवरचाईअ सां पंध कया। हे मेड़ दरअसल उन मुतबादिल इंसानी समाज जी हिकिड़ी तस्वीर आहे ऐं इहा तस्वीर, इहो अक्स तिहाई वधीक सभागो आहे ऐं उत्साहींदड़ आहे ऐं शानदार आहे। जॾहिं हिकिड़े पुठिते पियल समाज में जिते असां वेठा आहियूं, हिन ॻोठ में मूंखे शरफ़ हासिल आहे त हिन नियात जे ॻोठ में मूं पलीअ साहिब सां ॾींहंनि जा ॾींहं, रातियुनि जूं रातियूं रहियो आहियां। हिन सॼे तरह में पंध कया आहिनि, गॾु हलियो आहियां। हे सिंध जो हिकिड़ो निहायत पसमानदा कोहिस्तान जो इलाइक़ो ऐं इहो सिंध खे फ़ख्रु हासिल आहे त इहो रसूल बख्श पलीज जो पंधु हो ऐं फ़िक्र हो जो अॼु हुन नियात जे हिन मैदान ते दुनिया जो इनकलाबी फ़िक्र पेश थिए थो, दुनिया जे अज़ीम इनकलाबनि जो ज़िक्र थिए थो, हिन मुल्क जे मज़लूम क़ौमुनि ऐं मज़लूम तबक़नि इंसाननि जे निजात जी ॻाल्हि थिए थी ऐं हिन मुल्क में जबर ऐं जहालत जी हर सूरत खे रद्द करणु ऐं उनजे ख़िलाफ़ मज़ाहिमती आवाज़ उथे थो। इहो इम्तियाज़ इहो करिश्मे खां घटि न आहे। लतीफ़ साईं चयो ऐं इहो बैत बि हिन तरह जो आहे ससुईअ मां। लतीफ़ साईं चयो ॾूंगर ॾना नूण, ससुई वञे थी पंधु कंदी। जे ससुई खे सिंध सम्झो ऐं ससुईअ खे अॼोकी मज़लूम सिंध सम्झो, उनजा मज़लूम तबका सम्झो ऐं सॼी दुनिया, हिन मुल्क ऐं पूरी दुनिया जूं मज़लूम क़ौमूं ऐं मज़लूम तबका सम्झो। छो त वॾा शाइर रुगो फर्दनि जी ॻाल्हि न आहिनि कंदा, हो फर्दनि जी ॻाल्हि मिसाल में कंदा आहिनि, तमसील में कंदा आहिनि, पर तफ़कुर उहे रूए ज़मीन जे लाइ हूंदो आहे। ससुई चए थी पंधु कंदे रसूल बख्श पलीजे जो जी मां सम्झायां थो अहमियत छा आहे उनजे पंध जी। लतीफ़ साईं चए थो ॾूंगर ॾना नूण, ससुई चए थी त ॾूंगर सओ न आहे, ॾूंगर मैदान न आहे, ॾूंगर में वर वकड़ आहिनि, ॾूंगर में ॾना आहिनि। ॾूंगर जो पंधु गुमराह करे सघे थो, ॾूंगर जो पंधु राह भुलाए सघे थो, ॾूंगर जो पंधु केच खां मूंखे कंहिं ॿिए पासे वठी वञी सघे थो। ॾूंगर ॾना नूण, सॼी दुनिया जे मज़लूम क़ौमुनि ऐं मज़लूम तबक़नि ऐं मज़लूम इंसाननि जे साम्हूं जेको हे ज़ालिम समाज आहे, हे फोरू समाज आहे, हे इंसान दुश्मन निज़ाम आहे, हे आलमी साम्राजी निज़ाम आहे, जेको बि जहालत ऐं जबर जो निज़ाम आहे, ग़ुलामी जो निज़ाम आहे, उहो दरअसल उन ॾूंगर ॾना नूण वांगुरु आहे। पोइ छा थो कजे? ॾूंगर ॾना नूण, ससुई चए थी त इहो मूं ॾिसी पोइ पुछो, मूं पारखूं पुछिया, मां मुंहिंजी पियसि, मूं पारखुनि खां पुछियो त राजरसन केरनि? रुगो को माण्हू न आहे, अकेलाई राह जी रहसन आहे, जबल राह जो रहसन आहे, ॾुखिया पंध राह जो रहसन आहे, ख़ौफ़ राह जो रहसन आहे। जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंतरी साहब जन खे त अचनि ऐं अॼोके नाज़ीम शान जलसे खे ख़िताब कनि। एडवोकेट वसंतरी साहब। सभ खां पहिरीं हिन अज़ीम आली शान प्रोग्राम, हिन जलसे आम जी इंतज़ामिया में अवामी तहरीक जे कारकुननि पर ख़ासि तौर ते रज़ाकारनि, हिन ॻोठ जे पलीअ साहिब जे ख़ानदान जे फर्ज़ंदनि ऐं रज़ाकार जेके ख़ासि तौर ते चर ते जेके रज़ाकार आहिनि, तव्हांजे खाद खुराक पहुचायो। हिन स्टेज जे पोयां रज़ाकार आहिनि, हुन रोड ते रज़ाकार आहिनि, अलाए केतिरा रज़ाकार आहिनि, जिन रज़ाकारनि हिन प्रोग्राम खे उन ॾिठो कोन्हे, हिन प्रोग्राम में उहो मौजूदु कोन्हे, पर उन जे पोयां जलसे जे पोयां चर ते, रोड ते, पार्किंग में, ॿाहिरि गलियुनि में, हिन पासे ते
सवन जे तइदाद में रज़ाकार आहिनि जिन रज़ाकारनि हिन प्रोग्राम खे ॾिसण खे कुर्बानी करे पार्टी जे हुकम खे लबेक चई हिन शानदार प्रोग्राम ऐं कामयाब प्रोग्राम अरेंज करण में पार्टी जी मदद कई है। ऐं तव्हां सभिनी दोस्तनि खे हिन कामयाब प्रोग्राम करण जो मुबारकबाद ॾियां थो ऐं उन सां गॾु तव्हांखे आउं सलाम पेश करियां थो। तव्हां सभिनी खे सलाम आहे जेके के कल टियों खां पंहिंजे ॻोठनि खां निकिरिया आहियो। पाण सभु पंहिंजे तबके ग़रीब मिसकिन माण्हू ऐं मुसलसिल जदोजद में पंहिंजे हणा वणा की गाॾियुनि जो बंदोबस्तु कया आहिनि। तव्हां पाण हणा वणा किराया कया आहिनि, तव्हां पाण चंदा कया आहिनि ऐं चंदा करे हिन प्रोग्राम में जेके तव्हां सभई साथी शरीक थिया आहियो हेतिरनि जे तइदाद में पंहिंजूं भाणूं कढे रहिया आहियो ऐं पार्टी जे उन सभिनी कारकुननि खे अणगणिया तव्हांजा नाला आहिनि, अनतागणियूं तव्हांजूं कुर्बानियूं आहिनि, कंहिंखे केरु ॾिसे ई कोन थो। उन्हनि सभिनी कारकुननि खे आउं तव्हांखे सलाम पेश करियां थो। तव्हां ई ताक़त आहियो पार्टी जा, तव्हांजे ई करे ही जज़्बा आहिनि, ही जेका शइ नज़र अचे थी उहो तव्हांजे कुर्बानियुनि जे करे आहे। अॼोको ही नई सिंध आहे। लतीफ़ त मोहबती मेड़े ॻोठ ॿध जे हेकड़ो तिनी जे वेड़े पाणे ईंदो बादशाह। मोहबतनि खे मेड़ण ई असल कम आहे, माण्हुनि खे गॾण ई असल कम आहे, राजन भागन खे गॾण ई असल कम आहे, माण्हुनि जी ॿधी करण ई असल कम आहे, सभिनी तबके जे माण्हुनि खे गॾे ऐं हिकु करण ते गॾे असल कम आहे, जंहिं ते पलीजो साहब सॼी ज़िंदगी इहो कमु कंदो रहियो। पलीजो साहब जो फ़िक्र ही समाज तब्दील कीअं थिए, असां जहिड़ा समाज, सिंध जा समाज, हिन पाकिस्तान जो समाज, हिन इलाइक़नि जा समाज, जिन समाजनि अंदरि अंदरूनी जबर हुजे, अंदरूनी फुलुटे, तबकाती समाज हुजनि ऐं क़ौमी जबर बि हुजे ऐं जमूरियत जे नाले ते का शइ न हुजे ऐं सरमाएदारी समाज खां हेठि असांजा निज़ाम हुजनि, अहिड़नि निज़ामनि अंदरि समाज तब्दील कीअं थिए, अहिड़ो पूरो ॻोढ़ो मुतालो करे हिकिड़ो दुनिया जे लाइ साइंसी नुक़्ते नज़र तहत हिकिड़ो फ़िक्र ॾिनो। उहो फ़िक्र समाजनि जी तारीख़ में सरमाएदारी समाज खां पोइ सोशलिज़म ईंदो आहे। पलीजे साहब हिकिड़े अबूरी हिकिड़े ॾाके जी ॻाल्हि कई त जिते सरमाएदारी बि न हुजे, जिते जागीरदारी हुजे ऐं उते जेकॾहिं हिन क़िस्म जा सूरताल हुजनि, अंदरूनी फुलट ॿाहिरी फुलट ॿई हुजनि, त उन टाइम ते हिकिड़ो नओं समाज, क़ौमी अवामी जमहूरी समाज जो फ़िक्र सॼी दुनिया में कंहिं शख़्स ॾिनो आहे। पहिरीं पहिरीं उन शख़्स जो नालो आहे रसूल बख्श परी जो। पलीअ साहब जो फ़िक्र हिकिड़ो सूरज, हिकिड़ो चमकंदड़ सितारो आहे ऐं उनजो मदार आहे अवामी तहरीक। अवामी तहरीक पलीअ साहब जे फ़िक्र जे पोयां उनजे मदार में आहे ऐं मदार में रहण जा असूल, मदार में रहण जा नुक्ता, मदार में रहण जो कानून पलीअ साहब पाण सेखारियो आहे त मदार में कीअं रहिजे, माण्हू अमल कहिड़ो करे, माण्हू जदोजहदूं कीअं कनि, माण्हुनि खे गॾु कीअं कजे ऐं अहिड़े समाज में ॻाल्हियूं कीअं कजनि, शयुनि जी फार्मुलेशन कीअं कजे, नारनि जी फार्मुलेशन कीअं कजे ऐं जदोजहद खे अॻिते कीअं वठिजे, उनजा पूरा असूल नुक्ता ई पलीअ साहब जे फ़िक्र में तय थियल आहिनि। इन मदार जा नुक्तनि ते जेको नथो हले
वो मदार मां निकिरियो वञे, वो परियां खां हिन चमकंदड़ सितारे जी रोशनी खे त पसी सघे थो, पर उनजे फिक्री सॼी में इनकलाबी तहरीकनि अंदरि का औरत अॻवानी करे, का औरत लीडिंग करे, इन क़िस्म जी ॻाल्हि मुंहिंजे सम्झ में पलीजे साहब खां सवा ॿिए कौन कोन कई आहे। हिन सिंध जी सूरत हाल में जिते असांजी शनाख़त, असांजो जियापो सिंधू दरिया, उन दरिया खे जेका असांजी तहज़ीब ॾिनी हज़ारनि सालनि जी, उनखे लुटण जी कोशिश कई पई वञे, उनखे मेसारण जी कोशिश कई पई वञे। ही सिंध का लॉटरी में कोन निकिती हुई। हिन सिंध के जनरल के फतेह कोन कयो। सिंध पंहिंजी मर्ज़ी सां 1940 जे क़रारदाद तहत राज़ी थी हुई त तव्हां वफ़ाक़ में सिर्फ़ अढाई खाता रखंदा ऐं ॿियूं उनमें शामिल थींदे इकायूं आज़ाद रियासतूं हूंदियूं, ख़ुदि मुख्तियार रियासतूं हूंदियूं। पर जी पाकिस्तान ठहियो, तव्हां उन 1940 जी क़रारदाद खां फिरी विया, तव्हां असां सां धोखो कयो, तव्हां शामिल थींदड़ क़ौमनि सां धोखो कयो, तव्हां धोखो करे सभु कुझु लुटे विया, सभु कुझु खाई विया। जंहिं माण्हुनि खे असां मुक़ररु कयोसीं पंहिंजो नौकर, उहो नौकर अची काबिज़ थी वेही रहिया पाकिस्तान ते, पाकिस्तान जी हुकूमत ते, पाकिस्तान जे सॼे सिस्टम ते काबिज़ थी ते वेंदा ऐं उहे माण्हू हलिया विया। असांजी गुलामी, माण्हुनि जी गुलामी, रियासत जी गुलामी छॾे, तव्हां जेके मालिक उनजी गुलामी छॾे बरतानिया जी गुलामी मथी वञी अमेरिका जा गुलाम थिया। पंजाबी हिकिड़ो शाइर आहे, उन चयो आहे, भर्ती कीते सन चौकीदार, बन बैठे ने मालिक यार, न साडा न तवाडा यार, ये अमेरिका दे पल्लेदार, साडा तवाडा अल्लाहू भुखे नंगे मैं ते तू। असीं बुखाए वेठा आहियूं, ही सभु कुझु खाई विया। असीं बुखाए वेठा आहियूं, ही सभु कुझु खाई विया, का शइ कोन छॾायूं। कोयलो खणी विया, हर कारोबार ही था कनि, हर धंधो ही था कनि। लखनि जे तइदाद में हिते हाउसिंग सोसाइटी ही कारूं चरणनि खे खपे, खीर थरणनि खे खपे, वॾा प्रोजेक्ट्स हिननि जा आहिनि, भाण भी ठाहिनि, सभु कुझु धंधा ही कनि, बचियो छा? सॼो शइ खणी विया ऐं पोइ सूरत हाल अहिड़ी अची पैदा कयूं, ही काबिज़ थी वेही रहिया। ही सिंध जी जेका सूरत हाल, ही पाकिस्तान जी सूरत हाल सॼी इन्हनि कई आहे। इनमें केरु मुलवस कोन्हे। असीं यहाँ बिल्कुलु सही नमूने समझूं था। पाकिस्तान की आज जो सूरत हाल है, यह सारा खेल आपने रचाया है। पाकिस्तान में एक एक बच्चा है जो भूखा है, जो मां एक चौक पे भीख मांग रही है, इसके जिम्मेदार आप हैं। जो रियासत की जो सूरत हाल बनी हुई है, यह जो करप्शन है, इसके जिम्मेवार आप हैं। आप एक तरफ तो कहते हैं हिन पुरमन जमहूरी जदोजहद के तार पेडो करण जे लाइ पीपल्स पार्टी त नाटक कंदी। पीपल्स पार्टी के हर किनू कम वो पीपल्स पार्टी जे हवाले कयो वियो आहे। हर गदारी जी बिलावल खे ठीको ॾिनो वियो आहे। ही पाणी विकिणो करण जो बि ठीको हुनखे ॾिनो ऐं पोइ जदोजहद थिए त हुनखे तार पेडो करण जो बि किनू कम बिलावल खां कराइनि। ऐं पोइ जेकॾहिं अदलिया सामी अचे त अदलिया खे अपाहिज करण जे लाइ 26 जी अमेंडमेंट आणण लाइ बिलावल खे हिनखे मैदान ते आयो। हर किनू कम जे लाइ गुॾो इन्हनि वेठो बिलावल वेठो आहे। ऐं अॼु बि वरी बिलावल तव्हांखे भौके थो जेके जदोजहद मैदान में आयो। ही छा आहे? ही कुर्सी जी लालच में, वज़ीर आज़म जी लालच में सभु कुझु ॾियण जे लाइ तयारु आहे। वतीला, वतन, कौम सभु कुझु ॾियण जे लाइ हिन कुर्सी जी लालच में भुटे खे क़त्ल करायो, हिन कुर्सी जी लालच में बेनज़ीर खे क़त्ल करायो, शाहनवाज़ खे क़त्ल करायो, मुर्तज़ा खे क़त्ल करायो। हिननि खे कुर्सी प्यारी आहे। कुर्सी खां सवाइ ॿी का ॻाल्हि हिनखे यादि कोन्हे। कुर्सी ॾियो, बसि कुर्सी ॾियो।
भल काहे कारो मोह कयो, हर कम कुर्सी जे सोह कयो, भल धूड़ विझो बस कुर्सी ॾियो, ॿी ॻाल्हि छॾियो बस कुर्सी ॾियो, कुर्सी ॾियो। कुर्सी लाइ हमला टिपे पियो ऐं कुर्सी जे लाइ तव्हां ते उलरू करे पियो। ही करप्शन हर इदारे में आहे। हिननि ड्यूटी ॾिनी आहे, हिन सॼी सिंध जी 40 लख एकड़ वई, ठठे खे, सिजावल खे, बदीन खे हिते मंशियात आहे। ऐं उतर में केरा, उतर में धाड़ेल आहिनि, माण्हू चुरी न सघनि, उहो सरदारनि जा। पीपल्स पार्टी पूरी उन में मुकमल आहे त पीपल्स पार्टी चाहींदी त तव्हांजी जेका पुरमन जदोजहद उनखे तारपेड़ो कीअं कजे, उन जे लाइ हू अहिड़ा अमल कंदी जीअं त इंतशार फैलिजे। पर कुझु ॿिया बि माण्हू इन में शामिल थियनि था जंहिंजी एजेंडा इहा न आहे। असांजी जदोजहद कारपोरेट फार्मिंग, कैनाल मामला, दरिया बचाइण, ज़मीनूं बचाइण, जंहिंजी एजेंडा इहो न आहे, विचां टी एजेंडा खणी अची तव्हांजी जदोजहद खे तारपेड़ो कनि था ऐं तव्हांजी जदोजहद में इंतशार फैलाइनि था, तव्हांजी जदोजहद खे कमज़ोर कनि था, तव्हांजी जदोजहद, असांजी जदोजहद, सिंध जी जदोजहद खे माठार करण जी कोशिश कंदा। तव्हांजी जदोजहद में माण्हू आम शामिल न थियनि, उनजे ख़िलाफ़ साज़िश कनि था। जेके इहे साज़िश कनि था उहे ई असां जी तमामु कोन्हे, उहे बि असांजा न आहिनि। ही बि उन्हनि जे चवण ते, ही बि ऐसनि जे चवण ते, ही दलाल असांजी जदोजहद खे तारपेड़ो कनि था। इहो बि लीको करण जी ज़रूरत आहे। ऐं इताद अवाम जो, अवामी तहरीक पंहिंजे पूरे शऊर ऐं सम्झ सां इहा ॻाल्हि करे थी। जेका जदोजहद हिन सिस्टम में जेका अवाम हेॾो शामिल थियो आहे, इन जे पोइ पोरियो आहे, इन जे पोयां पंध आहिनि। ही जेका पार्टियूं अकेले अकेले कमु कयूं, असांजो ख़्यालु आहे त असीं अवाम सां इताद करियूं, माण्हुनि सां इताद करियूं, हारियुनि सां इताद करियूं, राजनि सां इताद करियूं, वकीलनि सां इताद करियूं, मीडिया सां इताद करियूं, वापारियुनि सां इताद करियूं, शाइरनि सां इताद करियूं, ॿारनि सां इताद करियूं, राजनि सां इताद करियूं, हर फर्द सां इताद करियूं। अवामी तहरीक जो इहो ख़्यालु आहे। इहा सही ॻाल्हि आहे या चंद धुरनि सां या अगई इक़्तिदार जे लालच में वेठल चंद पार्टियुनि सां इताद कजे या अवाम सां इताद कजे? तव्हां छा था चओ? कंहिं सां इताद कजे? कंहिं सां कजे? कहिड़ी ॻाल्हि सही आहे? अवाम सां इताद जी ॻाल्हि सही आहे। अवाम सां इताद करणो आहे। अवाम घणे तइदाद में हिनखे अञा शामिल करणो आहे। अलाए केतिरा माण्हू आहिनि जेके असांजी अञा जदोजहद में, ही 7 करोड़ सिंधी माण्हू, उन में अञा तमामु घणा माण्हू असांजो अञा हिसो कोन थिया आहिनि। ही घेरा थींदा, कई घेरा, ॻाल्हियुनि जा घेरा, इतादनि जा घेरा, तव्हांजी जदोजहद खे कीअं कजे इन्हनि खे इन्हनि जा गसनि जा घेरा, तव्हां ते इल्ज़ामनि जा घेरा, कई घेरा थींदा। उन सभिनी घेरनि मां पाण निकिरूं पिया, उन सभिनी घेरनि मां अॻिते वधूं पिया, उन सभिनी घेरनि मां अॻिते पाण वधी करे पंहिंजे अवाम खे पाण गॾु करियूं पिया। अॼु जीअं तव्हां हिते गॾु थी, कारपोरेट फार्मिंग, कैनाल जा मामला ऐं मैदनी वसीलनि जे मामले ते तव्हां पंहिंजी ॻाल्हि रखी, इहा ॻाल्हि अॼु रद्द करे छॾी। तव्हां हुननि खे मैसेज ॾेई छॾियो त सिंध जो माण्हू इहा ॻाल्हि बर्दाश्त न कंदो, इन ॻाल्हि जे लाइ बर्दाश्त न थींदो। पाण इन सॼे मामले लाइ जदोजहद करण ऐं माण्हुनि जे वञण लाइ तयारु आहियो? तयारु आहियो? जेके तयारु आहियो हथ मथे कनि। भाउर भेनरूं जेके तयारु आहिनि उहे हथ मथे कनि। तव्हां जदोजहद लाइ तयारु आहियो? पंहिंजे दरिया बचाइण जे लाइ तयारु आहियो? पंहिंजा वसीला बचाइण जे लाइ तयारु आहियो? पंहिंजूं ज़मीनूं बचाइण जे लाइ तयारु आहियो? पाण हिननि जे ख़िलाफ़ लीको कढण जे लाइ तयारु आहियो? पंहिंजी तंज़ीम करण जे लाइ तयारु आहियो? अवाम सां इताद करण जे लाइ तयारु आहियो? राजनि भागनि में वञण जे लाइ तयारु आहियो? का वरी जदोजहद करे मार्चूं लांग मार्चूं करणियूं पवनि ऐं पार्टी इहो फ़ैसिलो करे त उन जे लाइ तयारु आहियो? जेकॾहिं का जेलूं भरणियूं पवनि, अहिड़ी जदोजहद हले त उन जे लाइ तव्हां तयारु आहियो?
तव्हां हर उहो अमल जेको पार्टी हिन क़ौम हिन वतन जे फेवर में हुजे उहो फ़ैसिलो करे त उन फ़ैसिले खे लबेक चवण जे लाइ तयारु आहियो। तव्हां तयारु आहियो, फतेह तव्हांजी थींदी। अचो वधो, वरी ॻोठनि में वञूं, नए सिर ॻोठनि में वञूं, सॼी सिंध खे उतारींदासीं, दरिया बचाईंदासीं, ज़मीनूं बचाईंदासीं, मैदनी वसीला बचाईंदासीं। पाण जी तंज़ीम ज़िंदाबाद हुजे। मुंहिंजे नारे जो जवाब आहे ज़िंदाबाद। अवामी तहरीक, अवामी तहरीक, अवामी तहरीक। फिक्र पली जो पुरमन जदोजहद, अवाम सां इताद, फिक्र पली जो। कारपोरेट फार्मिंग मुर्दाबाद, कारपोरेट फार्मिंग, जनरल शाही तव्हां जूं फतेह थींदियूं, पाण फतेह थींदासीं, सिंध ते सुवारा थींदासीं। हिन जज़्बे सां वञूं ॻोठनि में, वरी ऑर्गेनाइज़ करियूं, माण्हुनि खे गॾिजे अॻिते पाण वधूं। फतेह पंहिंजी थींदी। वञी होको ॾियो, जागो जागो, बांग असांजी, दर दर ठुक ठुक डांग असांजी, गाए गाए नेठ तगेरल, ॻोठ उथारे वेंदासीं, छो पेर पसारे वेठो आ, उथ डूंगर ॾारे वेंदासीं, तव्हां सभिनी जी महिरबानी। जी सिंध, जी पली साहब। करारदादूं पेश करण जे लाइ गुज़ारिश करियां थो अवामी तहरीक जे मरकज़ी प्रेस सेक्रेटरी मोहतरम काशिफ मला साहब जन खे हू अचनि, अची करारदादूं पढ़नि। तो मंज़ूर आहे पंहिंजो हिकिड़ो हथु। बोर्ड ऑफ इन्वेस्टमेंट ऑर्डिनेंस बिल 2023 ऐं SIFC जेके अरिड़हीं आइनी तरमीम ऐं मज़लूम क़ौमुनि जा क़ातिल इदारा आहिनि से फौरी तौर ख़तम कया वञनि। कारपोरेट फार्मिंग मनसूबे लाइ हारियुनि खे बेदख़ल करे सिंध जी 13 लख एकड़ समेत समूरे मुल्क जी 48 लख एकड़नि खां वधीक ज़मीन गैर मुल्कियुनि ऐं अस्करी इदारनि सां लाॻापियल कंपनियुनि खे ॾिनी पई वञे। कारपोरेट फार्मिंग जे नाले में ज़मीन कंपनियुनि खे ॾियण बदिरां मुक़ामी बेज़मीन हारियुनि खे ॾिनी वञे। ज़रई जिन्स जा अघ घटाइण, पाणीअ जी असरातूं खोट करण, जाली ज़रई दवाउनि जो विकिरे, ब्लैक ते भाण ऐं ॿिज जे विकिरे जहिड़नि ज़रायत दुश्मन मनसूबनि खे ख़तमु करे ब्लैक मार्केटिंग में मुलविस सरमाएदारनि ऐं सरकारी अमलदारनि खे गिरफ़्तार करे कानून जे कटड़े में थो वञे। ज़रायत खे हथी वठाइण लाइ हारियुनि ऐं आबादगारनि खे बिना व्याज जे कर्ज़ ॾेई खेनि जदीद ज़राई मशीनरी ॾिनी वञे। कारपोरेट फार्मिंग खे पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जो लिबास उठाए पीपुल्स पार्टी सिंध जे ॿेलनि जी ज़मीन नीलाम करे रही आहे। असीं मुतालबो था करियूं त ॿेलनि जी ज़मीन नीलाम करण बदिरां ॿेलनि जी बहाली लाइ हंगामी उपाउ वरिता वञनि। कोटड़ी डाउन स्ट्रीम खां हेठि सिंधु दरिया में पाणी जो मिक़दार न छॾण सबबि ठटे सिजावल बदीन जूं लखे एकड़ ज़मीनूं समुंड भिड़काए वियो आहे। तिमर जा ॿेला ख़तमु पिया थियनि ऐं जर जो पाणी खारो थी वियो आहे। असीं मुतालबो था करियूं त समुंड खे अॻिते वधण खां रोकण लाइ तिमर जे ॿेलनि जे समेत नायाब पखी ऐं ॿी जीवत जे तहफ़ुज़ लाइ डेल्टा में घुर्बल मिक़दार में पाणी छॾियो वञे। भाषा डैम, दासू पावर प्रोजेक्ट, मोहम्मद डैम, चोलिस्तान, चौबारा, जलालपुर कैनाल ऐं हासिलपुर बैराज समेत नवां केनाल ऐं बैराज ठाहे सिंध जे पाणी ते धाड़ा हया पिया वञनि। हीउ जलसिया मुतालबो थो करे त सिंधु दरिया ते डैम ऐं केनाल ठाहिण वारा मनसूबा रद्द करे समूरा धाड़ियल वाह ऐं केनाल ख़तमु करे सिंध खे पंहिंजे सॼो पाणी ॾिनो वञे। नवां डैम ठाहिण लाइ इसाक डार जी सरबराही में जोड़ियल कमेटी सिंध ऐं मुल्क जे वजूद ते वार आहे। मुल्क दुश्मन कमेटी खे फौरी तौर ख़तमु कयो वञे। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह नवनि डैमनि जी कमेटी जो मेंबर थी सिंध सुकाइण वारनि डैमनि लाइ अरबे रुपयनि जी बजट रखाए सिंध सां गदारी कई आहे। ही लखे माण्हुनि जो मजमूओ मुराद अली शाह खे गदारे वतन करार ॾेई मुतालबो करे थो त मुराद अली शाह सरकारी अमलदारनि खे गिरफ़्तार करे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। सिंध जे कचे वारे इलाइक़े में धाड़नि खे नेटो जा जदीद हथियार कीअं था पहुचनि, उनजी सुप्रीम कोर्ट जे हाज़िर सर्विस जजनि जी आला अदालती कमीशन जांच वसीले ज़िम्मेवारनि खे कानून जे कटड़े में आंदो वञे। हीउ जलसिया मुतालबो थो करे त सिंध अंदरि धारियुनि जी मिल्कियतूं ख़रीद करण ते मुकमल पाबंदी जो कानून पास कयो वञे। सहाफ़त ऐं इज़हार जी आज़ादी जी रफ़्तारो कंदड़ नेशनल साइबर क्राइम इन्वेस्टिगेशन एजेंसी ऐं पीका ऑर्डिनेंस जहिड़ा समूरा कारा कानून फौरी तौर ख़तमु कया वञनि। NFC अवार्ड जी विरासत में आबादी वारो शर्त ख़तमु करे वसीलनि मैदनियात ऐं रेवेन्यू वधीक ॾींदड़ सूबे खे वधीक हिसो ॾिनो वञे।
मुल्की मुशियत IMF वटि यरगमाल बणाए मुल्की सालिमियत मथां हमिलो कयो वियो आहे। मुआशी पॉलिसियुनि मां IMF ऐं ॿियनि साम्राजी इदारनि जो अमल दख़ल ख़तमु कयो वञे। पीपुल्स पार्टी जे बलूचिस्तान असेंबलीअ तरफ़ां माइनिस एंड मिनरल्स एक्ट पास करे बलूचिस्तान जा वसीला वफ़ाक़ हवाले करण वारी कानून साज़ी खे ही लखे माण्हुनि जो मजमूओ रद्द थो करे। हिन एक्ट ख़िलाफ़ बलोच अवाम जी हर क़िस्म जी पुरअमन जिदोजहदी हिमायत करियूं था। दिफ़ाई बजट वधाइण बदिरां दिफ़ाई ख़र्चनि खे महदूद करे तालीम ऐं सिहत जहिड़नि अवामी भलाई जे शोबनि जी बजट वधाई वञे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन इदारे खे नौकरियुनि जे विकिरे जी मंडी बणायो वियो आहे। नौकरियुनि जे विकिरे जो कारोबार ख़तमु करे ज़िम्मेवार ऑफिसरनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करी वञे। कारोकारी संगत चटी ज़ोरी शादी ऐं जिबरी मज़हब मटाए शादियूं करण जहिड़े ॾोहनि में मुलविस ॾुआरियुनि खे सख़्तु सज़ा ॾिनी वञे। ही करारदादूं तव्हांखे मंज़ूर आहिनि?